आप लोग नीचे बैठ जाइए। आप पधारी साहब, एमएलए साहब पधारी, आप लोग रास्ता दीजिए कि हट जाइए, बैठ जाइए। लो भी मौलाना, रात पढ़ने वाला कोई है? कौन है? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हजरात, गुजारिश है कि आप हजरात तशरीफ रखें। हुजूर शेर हिंदुस्तान मुफ्ती आज़म राजस्थान का बयान होगा, आप हजरात तशरीफ रखें। नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला हबीबिहिल करीम, अम्मा बाद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलहुल मसलुल आला, सदक़ल्लाहु मौलानाल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। हज़रात, शाह अब्दुल लतीफ भिटाई फरमाइन था, माण्हू सब न सुहोणा, पखी सब न हंज। माण्हू सब न सुहोणा, पखी सब न हंज। कंहिं कंहिं माण्हू मंझ अचे बू बहार जी। तहां सुभाणे खां जलसा ॿुधो, मुक़रर आया हूंदा, बयान थिया हूंदा, ॿिया बि वॾा मोसिस माण्हू ॻाल्हाया, पर जॾहिं शेर हिंदुस्तान मुफ्ती आज़म राजस्थान माइक वठी ॻाल्हाया त हर माण्हू जेका बेतवजही सां वेठो हुयो, उन्हनि कननि खां जॾहिं साईं जी आवाज़ ॿुधी त ख़बर पई हाणे जलसे में शेर हिंदुस्तान अची वियो। तॾहिं शाह साहब फरमाइनि था, माण्हू सभु न सुहोणा, पखी सब न हंज। कई कई माण्हू मंझ अचे बू बहार जी। और फारसी जो शायर चवे तो, खुदा पंज अंगुश्तरा यकसा पैदा न करद, हर न हर मर्द मर्द अस, न हर जन जन अस। तो हजरात, अल्लाह पाक जा लखे करोड़ एहसान हन जन असां के यो मौको नसीब कयो तो पीराने पीर, दस्तगीर, कुतुब रब्बानी, गौसे पाक समदानी, शहबाज नमकानी, शेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी 11 शरीफ मल्हाइण जो मौको नसीब कयो। अल्लाह साईं असां सभिनी जो जमा थियण कबूल फरमाए। जनाब सुहारी, हुजूर शेर हिंदुस्तान, ॿिया बि मोसिस माण्हू आया, जॾहिं मोसिस माण्हू ॻाल्हाईंदा इन्हनि जे ॿोली जे मंझां पोयां इल्म जो हौसलो हूंदो आहे। जॾहिं माण्हू शिक्षा हासिल कंदो आहे, तालीम हासिल कंदो आहे, जॾहिं एजुकेशन ऐं शिक्षा भली हूंदी आहे, तॾहिं माण्हूअ जी ॿोली में इल्म हूंदो आहे। असीं अॼु जेके साईं जी 11 शरीफ मल्हायूं पिया, बगदाद जो शहनशाह जॾहिं घर सां हलियो हुयो त वली त हुयो, मादरसात वली हुयो। मां खां इजाज़त वरितई, ओ अमर मूंखे इजाज़त ॾे, मां वञा पियो इल्म हासिल करण जे लाइ, मां वञा पियो नबी जो दीन हासिल करण जे लाइ। जॾहिं बादशाह पीर बगदाद शरीफ होता इल्म हासिल कयाई, जॾहिं जंगलनि में वञी, सहरा में वञी इल्म हासिल कयो। 18-20 सालनि खां पोइ जॾहिं बगदाद जामे मस्जिद में पीराने पीर, दस्तगीर, कुतुब रब्बानी मिंबर जे मथां आयो, ऐलान कयो, ओ जमात सुहारी ॿुधो, दरस्तुल इल्म हत्ता सिरतु कुतबा, ॿुधो मां इल्म हासिल कयो आहे, इल्म जे सदके अल्लाह पाक मूंखे कुतुब बणाई छॾियो आहे। हज़रात, इहो जेका बि सदको हुयो इल्म जो हुयो, इल्म जॾहिं इंसान हासिल कंदो आहे, रब जी ज़ात खे, रब जी ज़ात वटि ज़ात खे ॾात न आहे। शाह साहब फरमाइनि था, राणे वठां रात अॼु मूंखे नौनिया पोइ आयो, लथाऊं अब्दुल लतीफ चवे, ॾातर ॾिनाऊं ॾाज, कोन पुछाऊं ज़ात जी आहा से अॻिजी विया। रब जी ज़ात इहा न पुछंदी आहे तूं ज़ात जो समू आहीं या रहूमो, तूं ज़ात जो कलर आहीं या मंगरियो, तूं भइयो आहीं या बलोद। रब जी ज़ात ये ज़ात न ॾिसंदी आहे। रब जी ज़ात फरमाइनि था, वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितारफू, ओ मुझा बान्हा, मां तव्हांखे कबीलनि में पैदा कयो, मां तोखे ॻोठनि में मोकिलियो आहे, तूं ॻोठनि में रही थो, तुंहिंजी ज़ात मुख़्तलिफ़ आहे, इहा सभु भली ॻाल्हि आहे। लितारफू, ओ मुझा बाना, ज़ात त ओलखाइण जे लाइ आहे, इहा त
पहचान के लाया इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम ओ मुझा बाना मूं वट ज़ात कुछ ना जो माण्हू फलो कम करी मूं वट ईंदो आहे मुंहिंजी ज़ात उन्हीं खे नवाज़े छॾींदी आहे। तॾहिं डॉक्टर इकबाल चयो हो एक ही सफ में खड़े हो गए महमूद अयाज न बंदा रहा न बंदा नवाज बंदो साहिबो मोहताजो गनी एक हुए या रब तेरे दरबार में पहुंचे तो सभी एक हुए। गजनवी जो बादशाह महमूद गजनवी सुप्तगिन जो पोटो जने गजनी में तख्त में वेहंदो हो हजारे वुज़रा हजारे मंत्री हजारे पांजी लाइन वठी तो रवैया बिठियूं आहिनि पर इहो महमूद गजनवी जने महल में हूंदो हो तख्त हूंदो हो उनजो गुलाम याद परे खां बीठो हूंदो हो जने मस्जिद जो अज़ान जो टाइम थींदो हो अल्लाहु अकबर जी सदा ईंदी हुई त जॾहिं महमूद गजनवी मस्जिद जे अंदरां दाख़िल थींदो हो अयास कद दाख़िल थींदो हो अगर अयास मस्जिद में महमूद गजनवी खां पहिरीं दाख़िल थींदो हो तो पहिरीं सफ़ में अयास खड़ो थींदो हो ॿी सफ़ में महमूद गजनवी खड़ो थींदो हो ॿिन्ही कद दाख़िल था त ॿिन्ही कल वेहंदा हुआ या इस्लाम असांखे पैगाम ॾेई छॾियो मूं वटि ज़ात न आहे जेका भलो कमु कंदो मुंहिंजो अज़ीज़ आहे। हज़रात उहो इल्म उहो रोशनी उहो नूर जेका बादशाह पीर दस्तगीर कुतुब रब्बानी हासिल कई तेरे इल्म हासिल कयो अल्लाह पाक कुतबियत ॾिनी वलियन जो सरदार बनायो इहो इल्म जो सदको आहे पर साईं खे जॾहिं अल्लाह पाक नवाज़ियो त जिनी अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नवाज़ियो खुद कुरान में रब पाक फरमाइन था रब जी ज़ात फरमाई थी वलहुल मसलुल आला ओ मुझा बाना बुलंद शान मुंहिंजे ला सब वाधायूं मुंहिंजे ला सब वाखान मुंहिंजे ला वाहिद मां आहियां ख़ालिक मां आहियां मालिक मां आहियां राज़िक मां आहियां इहा बाना सब मुंहिंजे लाइ पर मुंहिंजी खुदाई खां पोइ कहीं जो दर्जो आहे त मदीने वारे साईं जो दर्जो आहे। पर साईं जॾहिं असीं मुर्शिद करीमन जो सिलसिलो कबूल कयो नबी पाक जो कलमो ॾिनल कबूल कयो नबी पाक जी तालीम कबूल कई नबी पाक जा ॾिनल अहकामात कबूल कया त असांखे घुर्जे जेका साईं असांखे रस्तो ॿुधायो उन्हनि ते हलूं उहो रस्तो न हलंदा तो ससुरी चवे थी पाणे ईंदन होत कुझु आऊं बात भरी थियां मता चवी खान बलोच कमीनी सां कुझु न थी क़यामत ॾींहुं हाणे जॾहिं नबी पाक जो पुटड़ो बादशाह पीर दस्तगीर मैदान महशर में ईंदा हज़ारे नबी ईंदा रसूल ईंदा औताब ईंदा अक़ताब ईंदा उनमां शुहदा सभई ईंदा शाह साहब फरमाइन था माणक मिट संदोम ऊठाई में सोझरो ओ साईं मैदान महशर में जॾहिं ऊठाई हूंदी त मुंहिंजो महबूब करीम बुराक ते सवार थी 8 लख फरिश्तनि जे झुरमट में ईंदा त मुंहिंजो महबूब माणक वांगुरु चमकींदो त पूरे मैदान महशर में उजाला ही उजालो थी वेंदो। छा फरमाइनि था माणक मिट संदोम ऊठाई में सोझरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदोम सारियो सद कंदोम मुंहिंजो कोहियारो केज रहे या महबूब करीम जी ज़ात मैदान महशर में ईंदा त फरमाईंदा बाबा दुनिया में रही नमाज पढ़ी हुई ज़कात अदा कई हुई रोज़ो रखियो हुयो मुंहिंजे ॿुधायल रस्ते जे मथां तूं हलियो हुयो दुनिया में रहन तूं भला कम कया अज मैदान महशर में मुंहिंजी पारी आई आहे ओ मुंहिंजा गुलाम हली आ त तोखे जन्नत मोकिलाए छॾे। रब जी ज़ात पंहिंजनि खे ॿुधंदी आहे पंहिंजे महबूब जा फरमान अर्ज़ ॿुधंदी आहे न त अल्लाह जी ज़ात ज़रे मथां राज़ी थी वञे त मन जी ज़रूरत न आहे। मियां मोहम्मद बख्श आरिफ करी चवे थो अदल करी ते पत्थर कंभन ऊंचिया शाना वाले फज़ल करी ते बख्शे जावण मुंह वर्गे मुंह काले ओ मुंहिंजा रब जे तूं अदल करी हा जे तूं अहकाम पंहिंजा जेका ज़रूरियत फराइज़ आहे सभु ॿुधी वेंदा नमाज़
नमाज पढ़ी या नहीं, पड़ोसी जो हक अदा करे न, ज़ाल जो हक अदा करे न, पुत्र के तालीम दे रही या न, पंहिंजी न्याणी खे तालीम ॾिनी या न। ओ मुंहिंजा रब जे तूं अदल करी ते थर थर कंभनि उचिया शान वाले, मुंहिंजा मालिक जे अदल ते ईंदो त वॾा वॾा शान वारा त कपंदा, पर जे मालिक फज़ल ते ईंदे जे फज़ल करी ते बख़्शे ॾावन मूं वर्गे मुंहुं काले। ओ मुंहिंजा रब तूं जे मुंहिंजे महबूब जा महबूब ख़ुदा जे तूं फज़ल ते अची त मूं जहिड़ा तारे मुंहुं वारा त जन्नत में हलिया वेंदा। असांखे पंहिंजे मुर्शिदनि करीमनि जे तरीक़े ते हलण जी ज़रूरत आहे। असांखे घुर्जे असीं हमेशा सदाई पंहिंजे मुर्शिदनि जे जेका तरीक़ो आहे, तालीम आहे, मदरसो हुजे, स्कूल हुजे, असांजे आलिम रब्बानी आरिफ बिल्लाह विलायत माब शख्सियत अॼु हिते वठी तशरीफ़ वठी आया। ओ साईं इहा बीसासर जी सरज़मीन अॼु ज़रा ॻाल्हाइनि पिया। ओ ताज हुसैन शाह जीलानी तूं सांगरा शरीफ़ खां जॾहिं सियादत खां विलायत माब पंहिंजी शख्सियत खे जॾहिं तूं हिंदुस्तान जी ज़मीन ते आयाई तॾहिं तूं इहो त नवाज़ो जीलानी जमात खे नवाज़ो। जीलानी जमात छा जॾहिं 35 या 35 जेके खुलफ़ा आहिनि उन्हनि जे मथां तूं मुफ्ती आज़म राजस्थान खे सरपरस्त बणाई, मुंहिंजी ज़मीन जो मान वधाई छॾियो। हज़रात को बि मशवरो हूंदो आहे जे मंत्री कंदो आहे त मुख्यमंत्री खां पुछंदो आहे, मुख्यमंत्री कंदो आहे त वरी पार्टी जे ॿियनि सदर खां पुछंदो आहे त ख़लीफ़ा फ़ैसिला कंदा। ताज हुसैन शाह जा जीलानी जा जेका खुलफ़ा आहे, इज़त जा मालिक आहिनि, असांजी अखियुनि जा ठार आहिनि, असांजी हीअं जा सुरूर आहिनि, असांजा इमाम इज़त वारा आहिनि। पर जॾहिं ताज हुसैन शाह जीलानी मुफ्ती आज़म राजस्थान खे सरपरस्त बणाई छॾियो आहे, दुआ कयो अल्लाह पाक शल इही सरपरस्ती खे ताबीदा रखे। अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू असांजे मुर्शिदनि जेका असांखे फरमान ॿुधाया, जेका नसीहतूं कयूं, असांखे उन्हनि जे मथां हलण जी तौफ़ीक़ ॾे। बाहे ईंदम होत कुझु आऊं बि अॻु भरी थियां, मतां चवी खान बलोचन कमीनी सां की न थियो। असीं कुझु त भलायूं कयूं, कुझु त मुर्शिदनि जे फरमान ते हलूं, पर मुर्शिद जाने, मुर्शिद जो महबूब जाने, महबूब जो रब जाने। असांजो कम त सीधे रस्ते ते हलण आहे, पर बख़्शण क़बूल करण मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। शाह साहब फरमाइनि था वॾा वण वणकार जा मूं पाणी खयुमि न पाव, हिकु जबल जलदायूं करे तो तिख ॾेखारे था, लॻल लुखूं लतीफ़ चवे माज़ूरनि मथां उते होत हली आ जिते हथ में हूंदसि हेखली। वॾा वण वणकार जा जिते नाम सुझनि नीला, उते अब्दुल लतीफ़ चवे कया हेकलनि हीला, जिते कुरम न कबीला उते रस रहबर रोड में। शाह साहब अर्ज़ कनि था या रसूल अल्लाह, जॾहिं मां दुनिया खां लाॾाणो कयां, मां हितां खां सफ़र कयां, क़बर जे अंदरां वञा, ओ मुंहिंजा महबूब वॾा वण वणकार जा जिथे नांग सुधल नीला। या रसूल अल्लाह, क़बर जे अंदरां नांग हूंदा आहिनि, बिच्छू हूंदा आहिनि, मूसी जानवर हूंदा आहिनि। या रसूल अल्लाह, मूं वटि अमल न आहे, हिकु ई ज़रियो आहे, ओ तुंहिंजी ज़ात आहे। जे तव्हां तशरीफ़ वठी क़बर जे अंदरि आया त मुंहिंजा मुस्तफ़ा मुझ गरीब जा बि बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह जल्ल जलालहू अमन वालहू असांखे बुज़ुर्गनि जे रास्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ओ साईं जॾहिं असांजा पीर साहिब क़िबला हिंदुस्तान जे अंदरां तशरीफ़ वठी आया हा त जीलानी जमात खे न असीं सुञाणंदा हा, न को ॿियो सुञाणींदो हूंदो। तव्हांजो जॾहिं धणी आयो, जॾहिं साईं आया त जीलानी जमात खे हिंदुस्तान में तारुफ़ ॾेई हलिया, परिचय ॾिनो, इंट्रोडक्शन ॾिनो। जीलानी जमात खे पहचान पीर साईं सरदार ॾिनी आहे। उन्हीं पीर साईं सरदार ख़ुदि फरमाइनि था, ओ जमात सुहारी, ओ मुंहिंजा मुरीदो, तव्हां शहर राजस्थान खे, असांजे मुफ्ती साहिब खे शहर राजस्थान बणायो आहे, मां हिन खे शहर हिंदुस्तान बणाई छॾां थो। ॿिया फरमाइनि था ख़लीफ़नि खां पुछो, साईं जन फरमाइनि था मां दुआ कयां थो त मुंहिंजी जमात
गुजरात में एड़ा मुफ्ती ॿिया बि थियनि त मुंहिंजी जमात जो भलो थींदो। अल्लाह जल जलालहू अमन वालहू असांजे मुर्शिदनि जे फरमान जे मथे असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां सभई तशरीफ़ वठी आया असांजा शेर हिंदुस्तान मुफ्ती आज़म राजस्थान गूनागू मसरूफ़ियत का बावजूद बि तव्हांजी असांजो अरीज़ो क़बूल कयो। शाह साहब फरमाइनि था थोरा न थोरा मुंह ते मारू रन जा थर जी वारी थोरड़ी तही खां बि खड़ा भलायूं भेरा वो घणे घणे दियस के तरह तो साईं असांखे साईं जन जो खिताब ॿुधणो आहे साईं जन जा अहकामात फरमान ॿुधणो आहे। असांखे छा साहब फरमाइनि था वेह तनी वठ जेके वेही था ॼाणनि वे न तनी वठ जेके वेही था विञाइनि। ओ साईं फरमाइनि था ओ भा उन जा ते वेह उन्हनि सी सोबत इख्तियार कर उन्हनि सां गॾु वेह जेके वेही था ॼाणनि। असीं वेठा आहियूं हज़रत मुफ्ती आज़म राजस्थान जी दरबार जे अंदरां साईं जिन जी सरपस्ती में वेठा आहियूं। पीर ताज हुसैन शाह जीलानी नूर मोहम्मद शाह जीलानी सांगरे शरीफ जा जेके सादात आहिनि उन्हनि जी महिरबानी उन्हनि जी रूहानी सरपस्ती त थिए पई। इंशाअल्लाह इहे सरपस्ती असांखे क़यामत में बि कम ईंदी। पर ज़रूरी आहे असांखे त असीं जेका साईं असांखे फरमान ॿुधाया आहिनि जेके अहकाम ॾिना आहिनि उन्हनि जे मथां हलो। न त शाकिर शुजाबादी आहे रहीम यार खान जो सराइकी ॻाल्हाईंदो आहे बीमार आहे पर आहे हयात हू चवे थो निमी आहिदा शाकिर मेदा थी सराइकी में चए थो निमी आहिदा शाकिर मेदा थी वंज गैर दा थी पर हिक दा थी। शाकिर चवे थो ओ महबूब मां ही नथो चाहियां तूं मुंहिंजो थी पर जंहिंजो बि थी हिक जो थी। तव्हां मुर्शिद खे मंझो आहे त दुआ कयो अल्लाह शल असांखे मुर्शिद जे फरमान जे मथां हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह जल जलालहू अमन वालहू असां सभिनी जो अचण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। मुफ्ती आज़म राजस्थान शेर हिंदुस्तान मिंबरे नूर ते तशरीफ फरमा थियन साईं जो इस्तकबाल के नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे हैदरी या अली नारे हैदरी नारे सज्जाद मुफ्ती आज़म राजस्थान शेर हिंदुस्तान जिंदाबाद माशाअल्लाह सुभान अल्लाह। हुजूर मुफ्ती आज़म राजस्थान कुर्सी खिताबत मथे जलवा बार आहिनि। हुजूर मुफ्ती आज़म राजस्थान शेर हिंदुस्तान जे नूरानी हथन सां मदरसा फैज़ान ताज जीलानी या मदरसा फैज़ान गौसुल वरा में जेके बच्चों पढ़ियूं उन जा इनाम आहिनि पर लिस्ट वॾी लंबी आहे बच्चन जी उन में सिर्फ़ 2 बच्चियन खे हिकिड़ी रहमत बानो बिनते हाजी सखी मोहम्मद कादरी ऐं हिकिड़ी करामत बानो इन ॿिन्ही बच्चन खे मुफ्ती साहब क़िबला जे हथ सां इनाम सां नवाज़ींदा वेंदा।